नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खैरपुर में खौफ़नाक रोड हादसो थियो, जंहिंमें 11 ॼणा फौत ऐं 20 खां मथे माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुराणे नेशनल हाईवे हुसैनाबाद भरिसां बस ऐं वेन विच में खौफ़नाक रोड हादसो थियो आहे। सांगड़ वेंदड़ बस ऐं ठरी मीरवा खां ईंदड़ वेन में ज़ोरदार टक्कर थी पई, जंहिंमें 11 ॼणा तॾहिं ते फौत थी विया आहिनि ऐं 20 खां मथे माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौतनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे उन्हनि खे तबी सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त खैरपुर में खौफ़नाक रोड हादसो थियो, जंहिंमें 11 ॼणा फौत ऐं 20 खां मथे माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुराणे नेशनल हाईवे हुसैनाबाद भरिसां बस ऐं वेन विच में खौफ़नाक रोड हादसो थियो आहे। सांगड़ वेंदड़ बस ऐं ठरी मीरवा खां ईंदड़ वेन में ज़ोरदार टक्कर थी पई, जंहिंमें 11 ॼणा तॾहिं ते फौत थी विया आहिनि ऐं 20 खां मथे माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौतनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे उन्हनि खे तबी सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि।